जी बिल्कुल, मुल्क दुश्मनन पारां जेको आहे सो मुल्क जे विरागे सिंध सूबे खे विरागे जो जेको आहे सो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जेको आहे सो साज़िशूं कयूं पियूं वञनि ऐं सिंध खे जेको आहे सो चइनि हिस्सनि में विरहाइण जूं जेके नाकाम कोशिशूं आहिनि उहे बि तव्हांजे साम्हूं आहिनि। हाणे जेको आहे सो सिंध जा जेके जोधा जवान पुट जेके सिपा सालार आहिनि उहे जेको आहे सो मुख़्तलिफ़ तरीक़े सां सिंध बचाओ कैंपेन खे जेको आहे सो अॻियां खयो पिया अचनि। अॼु असां वटि कोटड़ी साइड जेको आहे सो बबर स्टॉप ते न्याज़ कालानी साहब पहुता उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां सिंध जे माण्हू खे गुमराह कयो थो वञे, उन खां जेको आहे अंदरूनी तौर कुझु ॿिया कम कया वेंदा आहिनि। छा था सम्झो हिन दफ़े सूबनि जी जेका ॻाल्हि कई पई या हक़ीब सूबनि जी जेको आहे सूबा विरहाइण सिंध विरहाइण जी ॻाल्हि आहे या अञा कुझु खुलेआम चवनि था त असां सिंध खे 4, 5, 8 टुकड़नि में विरहाईंदासीं। इन पोयां भली कहिड़ा बि मक़सद हुजनि, असां अहिड़ी कंहिं बि ॻाल्हि खे बर्दाश्त कोन कंदासीं जेका सिंध खे विरहाइण जे हवाले सां ॻाल्हि थियल हुजे। असां न सिंध विरहाई ॾींदासीं न सिंध जो इक़्तिदार आला विरहाइण ॾींदासीं। तंहिंजे करे इहा उन्हनि जी भुल आहे त हीअ मज़े सां आराम सां सुकून सां असांखे गिरफ़्तार करे असांजे लाठियूं हलाए असांखे जेको आहे जेलनि में वाड़े असांजे गोलियूं हलाए जेको आहे मज़े सां आराम सां सिंध खे विरहाए छॾींदा। सिंध जो हर नंढो वॾो नौजवान रोडनि ऐं रस्तनि ते निकिरी ईंदो ऐं हिननि जी इहा नापाक साज़िश खे कंहिं बि सूरत में कामयाब थियण न ॾींदो। सिंध मां धारा निकाली जी जेका मुहिम जेका आहे सो जेको मुल्की लेवल ते हले पई, जेका समूरे मुल्क में जेको आहे सो ज़ोरनि ऐं शोरनि सां, लेकिन उहा रामशोरे में जेको आहे सो हिन भेरे बि नाकाम वई आहे ऐं धारियुनि जी लोथ अञा बि वधंदी पई। ख़ासि तौर ते अफ़गानी जेके हिते रहनि था सिंध में उहे मुकमिल तौर ते गैर कानूनी। ही पाकिस्तान ठहियो रुगो पंजाब जे लाइ, असां सिंध जे लाइ पाकिस्तान ठहण खां में सिंध खे कंहिं बि क़िस्म जो को फ़ाइदो न थियो आहे। सिंध सदाईं मुसीबतुनि में रही आहे 77 ॾींहंनि खां पोइ। ही धारा बि इन्हनि जी नेमतुनि पंजाब मां अफ़गानी निकिरी वियो आहे, बलूचिस्तान मां अफ़गानी निकिरी वियो आहे, खैबर पख्तूनख्वा मां अफ़गानी निकिरी वियो आहे। पर हिते हिननि खे शनार्थी कार्ड ठहिराए चवनि था बाबा हीअ बलो पठो पख्तून आहे। बाबा छाजो पख्तून आहे, हीअ अफ़गानी आहे, हिनखे खपे त पंहिंजे मुल्क वञे न। असां सिंध में सिंध वारनि कॾहिं पख्तूनस्तान में रहण क़बूल कयो आहे छा? कॾहिं हुननि असांखे हुते रहण ॾिनो आहे छा? घणियूं ॻाल्हियूं सिंध में कंहिं बि धारे माण्हू खे अफ़गानी खे तहरीक